नाजरीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे हैदराबाद में खबर ॾींदा हलूं त हैदराबाद में खाना बदहोश राइटर कैफ़े पारां सिंध म्यूज़ियम में मुनक़द कयल सिंध जे महान कवि सतें अयाज़ मेले में अमरकोट जे मशहूर मारवी फूड पारां ठाहियल पिरभा पापड़नि जो स्टॉल पिणु लॻायो वियो। सिंध समेत ॾेह तोड़े परॾे में मशहूर पिरभा पापड़नि जे स्टॉल ते सवें औरतनि ऐं मर्दनि जी रश रही है। स्टॉल लॻाईंदड़ बंसी माली ऐं ॿियनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त महिरबानी तव्हां आया ॾिठो। बुनियादी तौर ते मुंहिंजो जेको मक़सदु आहे त पापड़ सिंध जी उहा क़दीम जेका ख़ुराक आहे जेका ॾींहों ॾींहुं गाइब थींदी पई वञे, असां उनखे ख़रीद करण ऐं खाइण जी प्रैक्टिस खे जेको प्रमोट करणु चाहियूं था त माण्हू इहे शयूं सिहतमंद शयूं खाइनि ऐं ख़रीद करण जी सघ रखनि। त इन करे पापड़नि खे पिरभा पापड़नि खे असां प्रमोट कयो आहे ऐं पूरे सिंध में, बल्कि हाणे त सिंध खां ॿाहिरि इस्लामाबाद में ऐं पाकिस्तान खां ॿाहिरि दुबई में बि असांजा पापड़ मौजूदु आहिनि। ज़ाइकेदार पापड़नि जेके सिहतमंद बि आहिनि ऐं आम घरनि में इस्तेमालु करे सघजंदा। महिमान अचे थो, महिमान खे ख़ातिर तवाज़ा ऐं पंहिंजे घर जी जेका रेगुलर डिश आहे उन में इस्तेमालु करे सघे था। त इहा इन करे असांखे प्रमोट कयो पिया। घर में स्पेशल हर घर में मतिलबु एज़ तौर रोज़मर्रा जी ज़िंदगी में इस्तेमालु ईंदड़ शइ आहे। पापड़ जेको तयारु थींदो आहे इन में ॿिनि क़िस्मनि जो अटो हूंदो आहे। हिकिड़े मटरनि जी दाल हूंदी आहे, ॿियो दाल माश जो अटो हूंदो आहे। उन सां गॾोगॾु काफ़ी इन में हींग आहे, फिटकी आहे, जमा टिकी आहे, मतिलबु अहिड़ा अज्जा कारा मिर्च ॿिया मिलाए करे इहो पापड़ तयारु कयो वेंदो आहे। इहा सौगात हिते स्टॉल लॻाइण जो पर्पज़ इहो हो त इहा थरपारक जी जेका सौगात आहे उहा मतिलबु असां चाहियूं था पूरे सिंध तौर पाकिस्तान में इंट्रोड्यूस थिए ऐं उनखे मतिलबु इस्तेमालु ज़ैर इस्तेमालु आंदी वञे। छो त इन सां ई काफ़ी अहिड़ियूं औरतूं आहिनि जेके पापड़ ठाहींदियूं आहिनि, उन्हनि जो बि मतिलबु फाइनेंशियली जेका एम्पावरमेंट उहा बि वधे थी ऐं उन सां गॾोगॾु इहो जेको सौगात आहे इहो इनजी मशहूरी पिणु थींदी जेको थरपारक जी आहे। बिल्कुलु ईअं ई आहे। पहिरियां त इहे पापड़ जेके असांजे मतिलबु घरनि में इस्तेमालु थींदा आहिनि त उन में मतिलबु जेके महिमान ईंदा आहिनि उन्हनि अॻियां प्रेज़ेंट करणु, पापड़ पचाए उन्हनि अॻियां प्रेज़ेंट करणु हिकिड़ी ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि हूंदी आहे असांजे लाइ। ऐं इनखे असां मद्देनज़र रखंदे इन पापड़ खे एज़ पूरे सिंध तौर पाकिस्तान में सौगात तौर पर मोकिलिया वेंदा आहिनि ऐं असांजा जेको मतिलबु थरपारक जा जेके रहवासी आहिनि उहे हिक ॿिए खे मतिलबु इहे पापड़ सूखड़ी तौरु मोकिलींदा आहिनि कंहिं मतिलबु त्योहार ते, कंहिं ॾियारे ते ऐं अहिड़े ई नमूने। ऐं हीअं जेको पापड़ हले पियो उन में मतिलबु जीअं जेको हिकु दफ़ा टेस्ट चेक करे थो त उनजो वरी वापसि डिमांड बि अचे थी। ॾींहंनि खां पोइ असांखे असुलु जेको पापड़नि जो ज़ाइको हूंदो आहे उहो खाइण लाइ मिलियो आहे। न त जेके हींअर फैंसी तरीक़े जा था थियनि उन्हनि में किथे आहे एॾी नफ़ासत ऐं एॾी जेका टेस्ट। सो ॾाढो ज़बरदस्तु आहे। अयाज़ मेले हिननि खे जेका इहा इजाज़त ॾिनी, तमामु सुठी, असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे। गॾोगॾु हिते ॿिया बि केतिरा ई स्टॉल लॻियल आहिनि, किताबनि जा आहिनि। त हिकिड़ो ॾाढो ज़बरदस्त क़िस्म जो ई हिकिड़ो माना हिकिड़ी आहे हैदराबाद जे शहर लाइ हिकिड़ी सौगात मिसल ही शयूं आहिनि। ऐं मां चवां थी त न सिर्फ़ु इल्मु अदब सां दोस्त जेके माण्हू आहिनि उन्हनि खे हिते अचणु घुरिजे। जेके बि ऑर्गेनिक शयूं ही प्रभात पापड़ वारनि जेका इंट्रोड्यूस करायूं आहिनि, हिकु तमामु हिकिड़ी नई ॻाल्हि आहे। ऐं अॼुकल्ह त देसी शयुनि जो रवाजु अची वियो आहे। तव्हां दुनिया में जिते बि ॿाहिरि वञो त ऑर्गेनिक शयुनि जो काउंटर ई अलॻि आहे ऐं क़ीमतूं ॾाढियूं हाई आहिनि। त मां सम्झां थी त ही तमामु हेल्दी ऑर्गेनिक शयूं आहिनि ऐं वरी असांजे मुआशिरे में इन पई थियनि। ऐं तव्हां ॾिसो पिया था त जेनेटिकली मॉडिफाइड फूड जेको आहे उन केॾो असां सां हेल्थ इशूज़ करे छॾिया आहिनि। त असां पाण चाहियूं था त अहिड़ियूं शयूं वरी अचनि त जीअं बीमारियूं ख़तमु थियनि। पिरभा पापड़ आयल महिमान खे चांहि सां गॾु ख़सूसी तौर ते खाराया वेंदा आहिनि, जॾहिं त पिरभा पापड़ ख़रीद करे पंहिंजे प्यारनि खे तोहफ़े तौर बि ॾींदा आहिनि। कैमरामैन रहमान उमरानी सां गॾु हरीश KBC अवामी न्यूज़ खिपरो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।